सिंधड़ीअ में अॻूणे वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जोणे जे फर्ज़ंद सेनेटर असद अली जोणे जी दावत ते मुस्लिम लीग नवाज़ जी मरकज़ी क़यादत अहसन इक़बाल अॻूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर सोरठ थेबो शाह शाह समेत अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते नवाज़ लीग जी मरकज़ जनरल सेक्रेटरी अहसन इक़बाल चयो त ॿेटनि ते कब्ज़ो वफ़ाक़ जो गैर क़ानूनी क़दम आहे जंहिंजी मज़म्मत कयूं था। माज़ीअ में असांजी कमज़ोरी रही आहे त नंढनि सूबनि ते तवजह नाहे ॾेई सघिया आहियूं जेका हाणे ख़तमु कंदासीं। उन वधीक चयो त सीपेक जी ज़िम्मेवारी नवाज़ शरीफ़ मूंखे ॾिनी। उन ते चीन 29 अरब डॉलर सीड़पकारी कई। दुनिया असां वटि सीड़पकारी करण आया। अॼु असांजो हुक्मरान हर हंधि ख़ैरात वठण वञे थो। चाइना में जाके सीपैक के पहले मंसूबों में हर के मंसूबे को शामिल कराया। चाइना से पैसे ला कर दिए सिंध की हुकूमत को, जिससे सिंध का कोयला आज सोना बन चुका है और पाकिस्तान के लिए सस्ती बिजली पैदा कर रहा है। उन वधीक चयो त वोट जी इज़त खे ख़त्म करे जाली वज़ीर आज़म खे कुर्सीअ ते विहारियो वियो। असां चोर हुआसीं त 34 रुपया किलो अटो पे ॾिनोसीं, खंड 54 रुपया कई पे ॾिनीसीं। हाणे अटो 75 रुपया कीअं थियो, खंड 115 रुपया किलो कीअं थी। ये जो पाकिस्तान की मईशत तबाह की गई है, ये जो पाकिस्तान की खारजा पॉलिसी तबाह की गई है, ये नालायकी के साथ की गई है, ये करप्शन के साथ की गई है। उन चयो त कराचीअ में IG अगवा थी वियो। इहो पाकिस्तानी जमहूरियत ते हमिलो। मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफदर जे रूम जा ताला टोड़े चादर ऐं चौर दीवारी जो तक़दस पामाल कयो वियो आहे जेको सिंध जी गैरत ते हमिलो कयो आहे। हिन वधीक चयो त लतीफ़ो पियो हले त थाणे ते हिकु औरत वई त मुंहिंजो मुड़ुसु अगवा थी वियो आहे त वॾी मुंशी चयो त असांजो IG अगवा थी वियो आहे। हुन चयो त पाकिस्तान ईअं नथो हली सघे। एक औरत गई, उसने थाने में कहा कि मेरा आदमी कोई उठा के ले गया है, अगवा कर लिया है मेरे शौहर को। तो मुहर्रिर कहने लगा, बीबी मैं क्या करूं, हमारा तो अपना IG अगवा हो गया। हम तुम्हें निकाल कर छोड़ेंगे। पाकिस्तानी कौम को इस इमरान खान के अजाब से निजात दिला के छोड़ेंगे। मेट द प्रेस में सवालनि जा जवाब ॾींदे चयो त जॾहिं बि इस्टेब्लिशमेंट जूं मार्शल लॉ लॻियूं त सिंध जी सियासत खे कमज़ोर कयो वियो, जंहिं करे क़ौमी सियासत इलाक़ाई सतह ते कमज़ोर थी वई। हिन वधीक चयो त असां नंढनि जमायतनि खे बि क़ौमी धारा में शामिल कंदासीं। उन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे चयो त असांजी क़यादत जूं तकरीरूं नशर करणु नथियूं ॾिनियूं वञनि। असांजे क़ाइद जो आवाज़ अवाम ताईं पहुचणु नथो ॾिनो वञे। हुन वधीक चयो त जेको वज़ीर आज़म ॾाढ़ीअ ते हथ फेरे कीअं थो चवे त हिनखे कोन बख़्श कंदुसि। हुन चयो त 1 करोड़ नौकरियूं किथे आणींदासीं। हुन चयो त नवाज़ शरीफ़ गुजरांवाला ऐं कोयटिया जलसे में आर्मीअ खे सलाम पेश कयो। उन मौक़े ते नवाज़ लीग जे सदर शाह मोहम्मद शाह पुण चयो त हिते जी अवाम नवाज़ शरीफ़ खे वोट ॾिना त ईंदड़ सिंध जो वज़ीर आला सिंधड़ीअ मां मुंतख़ब थींदो ऐं वज़ीर आला हाउस सिंधड़ी हली ईंदो। उन मौक़े ते सेनेटर असद अली जोणे जो ख़िताब कंदे चयो त सिंधड़ी तालको बरसात में घणो मुतासिर थियो आहे पर वफ़ाक़ ऐं सिंध सरकार सार न लधी। हिन चयो त नवाज़ लीग इक़्तिदार में अची महांगाई ख़त्म कंदी। उन मौक़े ते मुफ्ता इस्लाम चयो त इमरान ख़ान वारा 50 लख घर किथे आहिनि। हिते सिंधड़ीअ में ॿोॾि मुतासिरनि जा जेके घर ॾेई विया आहिनि उन्हनि खे छो न मिलिया आहिनि।